ठुल में 36 साल का सहाफ़त कंदड़ सहाफ़ी मीर भट्टी इन वक्त बीमारी के बिस्तरे ते आहे। 36 साल सहाफ़त कंदड़ सीनियर सहाफ़ी मीर भट्टी कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजी हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत वारे चूंडियल नुमाइंदनि का बि सार न लधी आहे। जॾहिं त सिंध टीवी नेटवर्क पारां मुख़्तलिफ़ सरहदी वारनि खां मिलियल रोक रक़म गॾु करे 1 लाख रुपया वारसनि हवाले कया। कैंसर जहिड़ी बीमारी वरतल सहाफ़ी मीर भट्टी जा वारस हिन वक़्तु सिंध सरकार जे हौसले में वेठल आहिनि। साईं, मूंखे पहिरियां भिते में तकलीफ़ थी, तक़रीबन महीनो हिते इलाजु हलायोसीं, न पियो छॾे। पोइ गंबट वियासीं, हुनजो त कामिण आहे। हाणे PCR कराईसीं, कामिण निकिरी पियो। पोइ दोस्तनि चयो कराची वञो, कराची में टेस्टूं वग़ैरह करायूंसीं। हुते हुननि चयो तव्हांखे जिगर जो मसइलो आहे, लिवर जो मसइलो आहे। ठीकु आहे, इलाजु कयो। पर तव्हां अॻु में छा छा करायो आहे सभु ॾेखारियूंसीं रिपोर्टूं जेके फाइल हुया। उन्हनि चयो यार तव्हां अॻु में गंबट खां इलाजु करायो आहे न, जिगर जो मसइलो बि तव्हां सुठो ओॾां खणी वञो, छो जो सुठी अस्पताल आहे। हर भरो असां तव्हांखे हिते रलायूं, ॿियनि अस्पतालुनि ॾे मोकिलियूं, सुठो अथव ओॾां, सुठी बि आहे ऐं डॉक्टर बि चङा आहिनि। ठीकु आहे, असां आयासीं तक़रीबन महीनो टेस्टनि में इहो कयो। ॿ महीना मुकमल थिए टेस्टनि जा। जॾहिं मीटिंग थी पोइ हाणे हिकिड़ी टेस्ट तव्हां करायो बायोसी जी। बायोसी पाणी कढंदा हुन लाइ छा, इन मां ज़ेरे मां उहो कढियो। मूंखे यादि आहे त जॾहिं मूं सियासत शुरू कई हुई तॾहिं खां वठी मूं अदा खे तमामु ज़्यादा सरगर्म हिकु साफ़ी जे तौर ते ॾिठो, जंहिं हमेशह हक़ ऐं सच जो साथ ॾिनो ऐं हमेशह असां जहिड़े नंढड़े कामरेडनि खे इनकरेज कयो। अॼु यकीनन इन कंडीशन में ॾिसी करे तमामु ज़्यादा ॾुख थिए थो। जेका अदे जी कंडीशन आहे, हिन अदा जो जेको आहे मीर भट्टी साहिब जो मुख़्तलिफ़ चैनलनि जो रिपोर्टर बि रहियो आहे। हिननि जो सुठो हिकिड़ो किरदारु रहियो आहे जर्नलिज़म में। अॼु हिन कंडीशन में आहे त यकीनन जिन इदारनि में हिन पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि त उन्हनि इदारनि खे बि घुरिजे त उहे जेको आहे त मदद जे लाइ अॻिते अचनि। ऐं सभ खां वॾी आउं मुतालबो कंदसि सिंध गवर्नमेंट खां त सिंध गवर्नमेंट ख़बर नाहे छो पूरे सिंध में जेके जर्नलिस्ट आहिनि उन्हनि खे हिकु त तहफ़ुज़ फ़राहम कोन्हे। ॿी जॻह ते त जॾहिं हू बीमार थींदा, कंहिं बीमारी में अची था वञनि त उन्हनि जे लाइ इलाजु जेको आहे त उहो बि कोन्हे को। मां सम्झां थी त किथे बि पूरी दुनिया में ईअं लावारिस कंहिंखे पंहिंजी क़ौम खे न ई छॾियो वेंदो, पर जेको जर्नलिज़म जेको आवाम जो आवाज़ु ऐवारनि ताईं पहुचाईंदड़ हुजे, जेको पैगम्बरी पेशे सां लाॻापियल हुजे, यकीनन उन्हनि खे हिन हाल में ॾिसी करे असां जहिड़े माण्हुनि जो दिलि जेकॾहिं बर्दाश्त नथो करे सघे त असांजे हुकुमराननि खे बि थोरो जेको आहे त इन शइ ते गौर करणु घुरिजे त जर्नलिस्टनि जूं जेके हेल्थ सां रिलेटेड शयूं आहिनि या उन्हनि जूं जेके आहिनि तालीम सां रिलेटेड शयूं आहिनि उन्हनि खे फैसिलिटेट कनि। पर मां ख़ासि तौर ते मीर भट्टी जे लाइ इहो ई सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदसि त जेको बि ख़र्च थिए थो उहो उनजे इलाज ते हुकूमत जे तरफ़ां कयो वञे, छाकाणि त हुनजी पूरी ज़िंदगी सहाफ़त में गुज़री आहे। असांजो दोस्त मीर भट्टी जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा 37 साल हिन पंहिंजे सहाफ़त खे ॾिना, अॼु हू बीमारी जे बिस्तरे ते पहुतो आहे ऐं असां उनजे लाइ दुआगो आहियूं त अलाह पाक उनखे जल्द सिहत अता फ़रमाए। ऐं हुकूमत सिंध खां असां इहा अपील कयूं था त फौरी तौर ते हुनजो तमामु सुठी इस्पताल में जेको आहे हुनजो इलाजु कराए ऐं ख़ुसूसन डॉक्टर सोराब ख़ान सरकी जेको असांजे ठुल जो MPA बि आहे ऐं सिहत कमेटी जो मेंबर बि आहे, त असां उनखे दरख़्वास्त कयूं था त उहो पंहिंजो इन ते फौरी तौर ते तवजो ॾिए। ऐं असांजो मीर एजाज़ ख़ान जखरानी साहिबु उहो बि सूबाई सलाहकार आहे ऐं मोहम्मद मियां सुमरो साहिबु उहो बि वफ़ाक़ी वज़ीर आहे। ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांजे हिन ठुल्ह जो 3 वज़ीरनि
वफ़ाक़ी वज़ीर, सूबाई वज़ीर ऐं सलाहकार ऐं डॉक्टर सौराब ख़ान हुन जो मेंबर आहे सिहत कमेटी जो। त इन्हनि टिन्हिनि माण्हुनि जे हुजण जे बावजूद बि असांजो साफ़ी बेयारो मददगार आहे जेको असां पाण चंदो करे असां शहरनि खां 1 लख रुपयो गॾु करे अॼु मीर भट्टी साहब जे हवाले कंदासीं ऐं उनखे दुआ बि कंदासीं त अल्लाह पाक उनखे जल्द सिहतयाब करे। मुंहिंजे बाबा खे 37 साल थी विया आहिनि, सहाफ़त में रही चुको आहे। हाणे बि थोरो हिमत करे थो चए इंशाल्लाह ठीकु थी वञा त साॻियो ई सहाफ़त में अची वेंदुमि, साॻियो ई कमु कंदुमि। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त बाबा जो सरकारी इलाजु करायो वञे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि अर्ज़ु कंदासीं त बाबा जो सरकारी इलाजु करायो वञे। सिंध सरकार खे घुर्जे त फौरी तौर सीनियर साफ़ी मीर भट्टी जो सरकारी ख़र्च इलाजु करायो वञे त जीअं हू सिहतयाब थी ॿीहर सहाफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾेई सघे। कैमरामैन सदाम ताहिब सां गॾु सरमद कंटाणी, CNTV न्यूज़, ठोरु।